मुखे वास्तो वा तुझे महबूब हबीब हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो थिए। ओ मौला सिंधु दरिया ते धाड़ो न लगे जेके गैर कानूनी केनाल था ठाहिन ये केनाल न ठहन। सिंधु दरिया सिंध जो वा क़यामत ताईं सिंध के आबाद कंदो रहे। अॼु या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। ओ मौला सिंधु दरिया ते धाड़ो न लगे। रब तू सुपर पावर सुपर ताक़त आ तो रब मदद कर। ये केनाल ठाहिण वारा मनसूबा दुश्मनन जा ख़त्म थी वञनि। सिंधु दरिया सिंध के क़यामत ताईं आबाद कंदो रहे। ओ रब अॼु ख़ाली हथ न मोटा। नबी सरदार जे न्याणियुनि जो वास्तो थी दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। अॼु को साईं फ़कीर अरबाब अली साईं मेतलो साईं जो ख़ैर असांजे जमात जे निगरान जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं खे साईं जे बचड़नि खे पुटनि न्याणियुनि खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मोले ॾिनो साईं जे घर वारी खे सिहत अता फरमा। ओ मौला फ़कीर साईं जा बच्चा घर साईं जी घर वारी तुंहिंजे सामने के हर बीमारी मुश्किलात खां पनाह अता फरमा। साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जा वेड़ा वसंदा रहनि। गुलाम शबीर अब्बासी साईं खे रोज़ीअ में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा। गुलज़ार फुलपोटरो साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। गुलज़ार साईं जे बच्चनि ते जेके मुश्किलातूं आहिनि उहे मुश्किल कुशा जे सदके दूर फरमा। अल्लाह यार साईं जो बाबा हाजी अल्लाह वधाए भंड साईं जो बेड़ो तार। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बीमारनि खे शफ़ात फरमा। फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा। आका जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक़ में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि। इहा दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।